ओम शांति। हाणे असां बाबा खे यादि था करो। महात्मा विभूति जे विच में वेठी आहियां। निराकार रूप में बाबा खे यादि करो। मन में कोई भी ॻाल्हि हुजेव बाबा खे ॿुधाए छॾियो। आत्मा पंहिंजे बाबा खे सभु मन जी ॻाल्हियूं ॿुधाए थी। हाँ। ओम शांति। अॼु मिठा मिठा श्री बाबा ब्रह्मा जी तन द्वारा चवनि था, मीठे मीठे ॿार बाबा चवनि था कि हाणे खुदि खे आत्मा मां केरु आहियां? आत्मा पोइ शरीर। पहिरियों मां आत्मा पोइ शरीर। सुबुह जो जॾहिं उथो था पहिरियों पंहिंजी आत्मा में शक्ति भरणी, पोइ शरीर देह जो संबंध पदार्थ जो बि आहे हुन सुबुह सां कमु कंदो। माण्हू सोचो न, पहिरियों मां त सनानु करा, पहिरियों मां त खायां, खुदि त शक्ति भरां, पोइ ॿियनि जी सेवा करा। त इहे जॾहिं असां अभ्यास विझी छॾंदासीं न कि मां आत्मा आहियां, त पहिरियों मां आत्मा खे शक्ति हुजणी खपे, न मां आत्मा में शक्ति हुजणी खपे, मां आत्मा में सम्झ हुजणी खपे। तंहिंजे करे बाबा चए थो पहिरियों मां आत्मा पोइ मुंहिंजो इहे शरीर। त हीअं अगरि असां हलंदासीं न, खुदि खे पहिरियों आत्मा सम्झंदासीं, पंहिंजे पीउ परमात्मा सां बुद्धि योग असांखे असांजे मन ऐं बुद्धि में पंहिंजो पीउ सदा यादि रहे। जेको माण्हू कंहिंजो हथ पकड़े हलंदो आहे न, नंढो ॿार, उहा असां खुदि खे देह सां भले तव्हां वॾा नंढा आहियो, लेकिन असांजो बुद्धि रूपी हथ सदा परम पिता परमात्मा सां गॾु। असांजी बुद्धि रूपी हथ सदा परमात्मा सां लॻल। इन सां छा थींदो आहे न, असां हिन सृष्टि ते पाठ वॼाईंदे बि अॼु माण्हुनि खे सम्झ नथी अचे न, बेसमझी सां कुझु बि कमु करे था सघनि। चईंदा आहिनि हिननि खे वॾनि सिखायो न, या वॾनि जी चित्र ठाहिया न आहे, त कुझु बि बेसमझी सां कुझु बि कमु त करे सघंदा। जीअं त माण्हू चईंदा आहिनि ॿार थोरी आयो जो तव्हांखे, पर हिन समय माण्हुनि जी बुद्धि में सम्झ ई न आहे। माण्हुनि जी बुद्धि में हिन समय सम्झ ई न आहे। त असांखे पंहिंजी बुद्धि रूपी हथ, बुद्धि हथ हूंदी, हथ पकड़े करे कंहिंखे कमु कराइबो न, हथ पकड़े करे कंहिंखे रास्तो क्रॉस कराइबो। सम्झो कंहिंखे रास्तो न पतो आहे भई कीअं वञो, ऐं नंढो ॿार आहे हली नथो सघे, त हुनखे हथ पकड़े वठी वेंदा आहिनि। कोई बाबा चवनि था हिन समय सभी मनुष्य आत्मा नंढा ॿार आहिनि। असांखे पतो ई न आहे कि जीवन में सुख शांति सां कीअं। तॾहिं त माण्हू भॻवान खे छा चईंदा आहिनि, हे भॻवान अचु असांखे सुख शांति जी राह ॾेखारे, रास्तो ॾेखारे, असांखे वठी हल, असांजो हथ कॾहिं न छॾिजे। चईंदा न भॻवान खे, भॻवान असांजो हथ कॾहिं न छॾिजां, असांखे वठी हल, असांखे राह ॾेखारे, असांखे अची करे श्रेष्ठ मत ॾे। छो चईंदा आहिनि? तव्हांखे त सम्झ अथव, शादी कई, ॿार पैदा कया, माण्हू शादी कंदो आहे, ॿार पैदा कंदो आहे, पालंदो आहे, त सोचंदो आहे मां असां वॾा थी विया, पोइ ॿारनि जी शादी कराईंदो, ससुर थी वेंदो, त चईंदा आहिनि असां वॾा थी वियासीं, धंधे में अॻियां वधनि था, धन कमाए करे पैसो खणी था अचनि, परिवार खे पालनि। इहे त जानवर बि था करनि, जानवर बि पंहिंजो घर ठाहींदा आहिनि, ॿार पैदा कंदा आहिनि, हुननि जी पालना कंदा आहिनि, उनखे खाराईंदे पीआरींदे वॾा कंदा आहिनि। त मनुष्य आत्मा बि उहो ई कमु कई त छा फर्क़ु? लेकिन मनुष्य आत्मा खे वो भी करणो है, लेकिन मनुष्य आत्मा के पंहिंजे जीवन में सुख शांति खुशियूं
सुशिन सां बि रहणो। मनुष्य आत्मा खे कम से कम ये तो पतो हुजे मां केरु आहियां, मुंहिंजो बाप केरु आहे। अॼु ॿुधायो माण्हू जीअं जानवर बि भॻवान खे यादि कनि त मनुष्य बि डरनि था, लेकिन मनुष्यनि खे भॻवान बुद्धि ॾिनी अथई, लेकिन हुन बुद्धि में सम्झ न आहे। छोकी सम्झ ख़तम थी वई आहे। जॾहिं आत्मा विकारनि जे वश ईंदी आहे न त हुनजी सम्झ ख़तम थी वेंदी आहे, बेसमझ थी वेंदो। ख़ासि करे काम विकार मनुष्य जी बुद्धि खे ख़तम करे छॾियो। काम विकार वारे जी बुद्धि एॾी ख़राब हूंदी आहे, हुनखे कुझु सम्झ ई न हूंदी आहे कि जीवन में सुख शांति करणी है। क्रोध, काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार, तो ये जेका विकार हूंदा आहिनि ये मनुष्य आत्मा जी बुद्धि खे ख़राब करे छॾींदा आहिनि। क्रोधी माण्हू खे कॾहिं पुछिजो भई तव्हां ईअं चओ पिया, जिस समय कोई क्रोध करे न त हुनजो वीडियो ठाहे हुनजी शूटिंग कजो, हुनखे चइजो ॾिस तव्हां ईअं चओ पियो। हू चईंदो न मां मूंखे यादि ई न। फिर हुनखे पुछिजो तव्हां ईअं चओ पिया, मूंखे ॿुधाए। चईंदो न मां ईअं न पियो चवां। पोइ हुनखे ॾेखारियो। क्रोधी मनुष्य बुद्धि सां कमु थोड़ी वठंदो। क्रोध में जो आयो सो करे ॾींदो। लोभ, माण्हू खे जॾहिं लोभ ईंदो आहे त अॼु ॾिसो माण्हू लोभ वश पंहिंजे माउ पीउ खे या माउ पीउ ॿारनि खे मारण में देरी नथा कनि। माण्हुनि खे पैसे जो लोभ, चीजनि जो लोभ, वॾे पोस्ट जो लोभ। अॼुकल्ह माण्हू हिक ॿिए सोचंदा भई हिनखे ख़तम करे छॾो, सभु पैसो असांखे मिलंदो। पर एतिरा नथा सम्झनि कि घर में पैसो अलाए कंहिंजे सदके थो अचे। हीअं थोड़ी ईंदो आहे। अलाए तव्हांजे घर में कहिड़ी आत्मा वेठी आहे जंहिंजे कारण तव्हांजे घर में धन अचे थो। भले वो आत्मा कम न करे, भले वो आत्मा घर में वेठी हुजे, खाए पीए पैसा उड़ाए, लेकिन सोचो उन ई माण्हू जे उन ई आत्मा जे कारण तव्हांजे घर में पैसो अचे थो। कई माण्हू हूंदा आहिनि पहिरियों पैसो न हूंदो आहे, पोइ कोई जनम वठंदो आहे या कोई ईंदो आहे त घर में पैसो वठे। अच्छा, हुनजी आत्मा जे भाग्य में वो धन लिखल आहे। सोचो हुनजे कारण घर में धन अचे थो त तव्हां बि खाओ था। अॼु माण्हुनि जो घर में कुझु न आहे, लेकिन कंहिंजो केरु ईंदो आहे त धन आपे ई अची वेंदो। त सम्झो हुनजे भाग्य जो ई असां खाऊं था। लेकिन माण्हू अॼुकल्ह पैसो 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 त पैसो अची वेंदो न त संबंध बि न। माण्हू लोभ वश संबंधनि खे बि नथो ॾिसे कि मुंहिंजो माउ आहे, पीउ आहे, भाउ आहे, भेण आहे, ॿार आहिनि, अॼुकल्ह त डायरेक्ट मारे ई छॾियो त बाबत। ॾिसो माण्हू छो बुद्धि ख़राब थी वेंदी आहे न। कि काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार वश थी करे असां कमु कंदा आहियूं त असांजी बुद्धि ख़राब थी वेंदी आहे। तॾहिं त घोर कलयुग चईंदा आहिनि। तॾहिं त बुद्धिवाननि जी बुद्धिवान परमात्मा हिन समय चए थो कि पंहिंजी बुद्धि मूंसां गॾु जोड़े रखो। असांखे बुद्धि में सदा यादि रहे कि मुंहिंजो पीउ परमात्मा निराकार मूंसां गॾु आहे। सिर्फ सुबह शाम न यादि करो, सदा हर कर्म कंदे हुए भगवान के बाबा के साथ रखो, ताकि असांजी बुद्धि में कॾहिं बि दुनिया में जेको कचरो आहे, विकार, बुरायूं, ये असांजी बुद्धि खे ख़राब न करनि त असां कुझु ग़लति कमु न करूं। त बाबा चए थो हिन करे बुद्धि रूपी हथ सदा मूंसां जोड़े रखो। हिनजे लाइ छा करणो पवंदो? ख़ुदि खे आत्मा सम्झी परमात्मा खे यादि करो। ऐं जेके बि ॻाल्हियूं असां परमात्मा असांखे श्रेष्ठ मत ॾे थो जीवन जीअण लाइ, उनखे घड़ी घड़ी मनन करो, यादि करो त असांजी बुद्धि सदा परमात्मा वटि लॻल वेंदी। अगरि दुनिया जी वारी ॻाल्हियुनि जी ॿुधंदासीं, उन्हनि जे बारे में सोचंदा रहंदासीं त बुद्धि ख़राब थी वेंदी आहे। बुद्धि सां बुद्धि कमु करण बंदि करे छॾंदी आहे। पोइ असांजो मथो भारी थी वेंदो आहे सोचे सोचे। तुंहिंजी बुद्धि यथार्थ निर्णय नथी करे सघे, मन में अलाही चिंतन ई चिंतन।
इलाही ॻाल्हियूं फालतू ॻाल्हियूं। अब बुद्धि कम करे नथी ये ॻाल्हि सही आहे या न आहे। त हाणे भॻवान अची करे असां आत्माउनि खे छा थो ॾे, बुद्धि थो ॾे, असां सम्झ थो ॾे। श्रेष्ठ जेके असां श्रेष्ठ मत चयूं त भॻवान खे इन करे सॾु करे न, तूं अचु असांखे सही राह ॾेखारे प्रभु। त हाणे भॻवान असांखे सुख शांति सां जीअण लाइ कहिड़ी राह थो ॾेखारिजे कि सदा पंहिंजे मन में मुंहिंजी यादि रखो, पंहिंजी बुद्धि में मां जेकी श्रेष्ठ मत थो ॾियां उनखे ध्यान में रखी कमु करो। भई माण्हू ॿारनि खे जेके वॾा नंढनि खे सेखारींदा, त अगरि वो बुद्धि में ध्यान न रखंदो, यादि न रखंदो, भुलिजी वेंदो त कमु उहो न कंदो। वो संबंधी हुनखे चईंदा, माउ पीउ चईंदा भई मां तोखे केॾो सम्झायो, तुंहिंजी बुद्धि ख़राब थी छा? बुद्धि जे लाइ छो चईं? हुन समय त नथा चवनि कि तुंहिंजो मन ख़राब थी, तुंहिंजी अखियूं ख़राब थी, तुंहिंजा कन ख़राब थी या तुंहिंजो मुंहुं ख़राब थी। हिन समय बुद्धि आत्मा में जो बुद्धि हूंदी आहे न, उन तरफ़ ई छो चईं? क्योंकि बुद्धि ॻाल्हियुनि खे रखंदी आहे। त सुठी सुठी ॻाल्हियूं, अगरि तव्हांजे घर में कचिरो अथव, भई तव्हां भाॼी वठी आया आहियो त हुनमें अगरि भाॼी में कुझु ख़राब चीज बि हूंदी, कुझु सुठी बि चीज हूंदी, त तव्हां सुठी चीज रखंदव या ख़राब चीज रखंदव? त उहे जीवन में असांखे ॾाढी सुठी ॻाल्हियूं बि ॿुधाए में ॾींदियूं आहिनि, ख़राब ॻाल्हियूं बि ॿुधाए में ॾींदियूं आहिनि। त असां पंहिंजी बुद्धि में सुठी ॻाल्हियूं रखूं न, ख़राब छो रखो? ख़राब भाॼी रखंदव छा? ख़राब चीज रखंदव, ख़राब चीज खे फिटी कंदव, सुठी खे रखंदव। उहे ई त बाबा असांखे चए थो कि सुठी सुठी ॻाल्हियूं बुद्धि में रखो, सुख जी, ख़ुशी जी, हिकु असां परमात्मा जो ज्ञान था ॿुधूं, उहो ॻाल्हियूं बुद्धि में रखो। बाक़ी टीवियूं, सीरियल, फलानो अहिड़ो वेड़ो, हुनजी विशेषताऊं ध्यान में रखो, बुद्धि में रखो। ख़राब चीजूं छो था रखो? बुद्धि में ही रखो। सभु आत्माऊं मुंहिंजा भाउ आहिनि, ये ॾाढी सुठी आत्मा, कोई चई ॾाढी ख़राब आहे, ॾाढा बुरा संस्कार अथव, त ॾाढी सुठी आत्मा आहे, परमात्मा जो ॿार। छो जे असांजी बुद्धि में आहे ई परमात्मा सभु सेखारींदो आहे कि सभु सुठा आहिनि। हा, उन्हनि जे बुरा स्वभाव संस्कार आहिनि, उन्हनि खे ध्यान में रखिणो आहे, हुन सावधानी सां हलणो आहे, लेकिन असांजी बुद्धि में छा हुजे? ये सुठी आत्मा। अगर ख़राब आत्मा रखंदासीं न त मन उहो ख़राब ॻाल्हियूं सोचंदो, तो असांजी आत्मा जी शक्ति ख़तम थींदी, समय वेस्ट थींदो, मन भारी थी वेंदो, असांजो मूड ख़राब थी वेंदो। सुठो ईअं चइण में छा थो थिए? ये सही ॾिसजो था, कॾहिं कंहिंजा बुरा स्वभाव संस्कार आदत ॾिसो न, तो उन समय बस मन खे चए थो सभु ठीक थी वेंदो, वो भी सुठी आत्मा है, वो भी ठीक थी वेंदी, सभु ठीक थी। पर ॾिसो केॾो सुठो तव्हांखे लॻे थो, ऐं तव्हां सोचंदो कि न हीअं थी वेंदो, हो थी वेंदो, कीअं सुधरंदो, छा थींदो, त तव्हांखे कोई उत्तर बि न मिलंदो, ऐं तव्हांजो मन बि भारी थी वेंदो, तव्हांजो मथो बि भारी थी वेंदो, तव्हांजो मूड बि ख़राब थी। ऐं ये चईंदा न सभु ठीकु आहे, सभु ठीक थी वेंदो, त इन सां छा थींदो? असांजो मूड बि ख़राब न थींदो, असांजो मूड बि ठीक रहंदो, असां हुनखे दुआयूं ॾींदा। हुन कंहिंजे लाइ ईअं सोचियो, अगरि तव्हां सभु ठीक थी वेंदो, सभु सुठा आहिनि, त सोचो था हुनजे लाइ, हुनखे जीअं त शुभकामना शुभकामना करियो, हुनजे लाइ दुआ था करो। ऐं तव्हां अगरि ईअं सोचो था कि फलानो अहिड़ो आहे, वरी ईअं कंदो, वरी अलाए छो न करे, ईअं मतिलबु तव्हां हुनखे हुन लाइ उल्टो सोचे करे हुनखे बदुआ करे, तव्हां ईअं सोचो नथा हुन सां थिए, लेकिन तव्हां ईअं बि सोचो वरी ईअं कंदो, वरी ईअं थींदो, न थींदो ई न, सभु ठीकु आहे, सभु ठीकु। त बाबा चए थो कि हाणे मुंहिंजी मत ते हली करे मां जेकी सम्झ ॾियां थो, उन ते हली करे पंहिंजे जीवन खे सुधारो। छो जे कलयुगी मत जे हिसाब सां हलंदा न, जेकी कलयुगी दुनिया वारा माण्हू चईंदा आहिनि, ॾिसो तव्हांखे कलयुगी दुनिया वारा माण्हू छा था चईंदा आहिनि, ॿारनि खे कीअं संभालो, वरी
बचपन खां वठी वॾे ताईं माण्हुनि भई असां ईअं कंदा आहियूं, असांजे ॿारनि खे ईअं कंदा आहियूं, पोइ हीअं कंदा आहियूं, असांजा वॾा ईअं चई विया। अॼुकल्ह माण्हू ॾिसो जेको करिणो हूंदो न हुनमें त चईंदा असांजा वॾा ईअं चई विया, असांजे करे ई कबो। और जेको न करिणो हूंदो न चईंदा अरे चई त वया लेकिन हाणे समय ई अहिड़ो आहे त ईअं नथा करो। हुन समय वहम नथो थिए भई जेका वॾा करे आहे, जेका तव्हांखे वॾा सम्झ ॾेई आहे त उहो पूरो ई उहो करो न, अधु अधूरो छो था करो। चईंदा अॼुकल्ह जा ॿार नथा ॿुधनि हिन करे ईअं था करो, त बाक़ी ॻाल्हियूं छो था ॿुधनि। भई तव्हां अगरि ॾिसो अगरि करो ई था त पूरो ई उन्हनि जो जेको उहो सिखाया उहो करो। अगरि नथा करे सघो त पूरो ई छॾो न, अधु अधूरो उन्हनि जी मत ते हलंदव त जीवन में परेशानी थींदी न। ॾिसो कई माण्हू चईंदा आहिनि कि ॾिस इहे वॾनि वांगुरु नथी करनि, ईअं नथा करनि, उअं नथा करनि, पोइ माण्हू छा करे। अॼुकल्ह ॾिसो कंहिंखां पुॼे थो सभु कुझु करणु, पर माण्हुनि खां पुॼे ई नथो सभु कुझु करणु। माण्हुनि जो शरीर अहिड़ा, समय अहिड़ो, प्रकृति अहिड़ी, आत्मा में शक्ति न आहे त असां सहज परमात्मा जे मत ते हलूं न। छो जेका पुराणा माण्हू हुया, वॾा माण्हू हुया, उन्हनि जी त पूरी ॻाल्हियूं त मञी नथो सघो, लेकिन परमात्मा त असांखे शक्ति बि ॾींदो, मत ॾाढी सहज ॾींदो, कोई झंझट वारी मत ॾींदो ई न आहे। तो भगवान छा थो ॾे, माण्हू छा चईंदा कि भगवान खे यादि करण लाइ सुबुह जो उथो, सनानु करो, पाठ पढ़ो, आरती करो, जपजी साहिब सुखमनी पढ़ो, गीतायूं पढ़ो, रामायण पढ़ो, मूर्तियुनि खे सनानु करायो, पोइ ईअं सभु पढ़ो 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 सनानु कराईंदा, कपिड़ा पाईंदा, केॾो महिनत वारो कमु आहे न। अॼु कलयुगी मनुष्य हर धर्म वारनि खां पुछो भई तव्हां भॻवान खे कीअं यादि कंदा आहियो, केॾी महिनत वारो कमु। पोइ अधु माण्हू त हिन करे उथंदा ई न आहिनि, अरे सुबुह जो उथी करे केरु सनानु कंदो, सुम्हो। कलयुग वारे माण्हुनि जी मत ॾाढी महिनत वारी आहे, ॾाढी कठिन बि हूंदी। कलयुगी माण्हू ॾींदा मत भई भगवान खां शक्ति वठणी आहे त एतिरा ॾींहं बुखा रहो, व्रत रखो, जप करो, तप करो। कलयुग वारा माण्हू चईंदा भई कोई दुख परेशानी अथव त हिन मंदिर वञो, हिन साईं वटि वञो, इहो धागो पायो, नज़र न लॻी वञे, ईअं न थी वञे, हिनखे क्रोध अथसि त इहो अंगूठी पायो। महिनत वारो, ख़र्चो वारो कमु आहे न, झंझट वारो कमु आहे न कलयुगी दुनिया वारो माण्हुनि जी मत। लेकिन परम पिता परमात्मा स्वयं भगवान असांखे छा थो चए, भगवान खां पुछो हे भगवान तोखे कीअं यादि करो, उहो ई सिखाइण आयो। चए तो कुझु बि न करो, सिर्फ़ु सुबुह जो उथी करे या जॾहिं बि सॼे ॾींहं में मूंखे यादि करणो अथव, सिर्फ़ु ख़ुद जी आत्मा, ख़ुद खे आत्मा सम्झो। हिन देह सां न्यारी मां आत्मा आहियां, शरीर न सम्झो। मां आत्मा आहियां, मूंखे मथे परमात्मा खे परम धाम में मथे यादि करो, हेठि न यादि करो। जॾहिं परमात्मा खां पुछो भई बाबा तव्हांखां शक्ति वठणी आहे, कीअं वठो, त ख़ुद खे मुंहिंजो ॿार सम्झो। भई ॾिसो अॼु तव्हांजे ॿार, अगरि तव्हांजे घर में ॿार आहिनि, अगरि उहो तव्हांखे माउ पीउ न सम्झंदा त तव्हांजी प्रॉपर्टी जा हक़दार थींदा। त उहे ई परमात्मा खां शक्ति गुण ज्ञान वठणो आहे त परमात्मा चए थो पहिरियों ख़ुद खे आत्मा सम्झो, मूंखे निराकार रूप में यादि करो ऐं मूंखे पंहिंजो पीउ सम्झो, ख़ुद खे मुंहिंजो ॿार सम्झो, आत्मा खे। सदा यादि रखो कि मां आत्मा परमात्मा जो ॿार आहियां, त असांखे उहो शक्ति मिली वेंदी, असांखे उहो ज्ञान जी प्राप्ति, परमात्मा जो ज्ञान असांखे सम्झ में अची वेंदो, परमात्मा जा गुण असां में अची वेंदा। केॾो सहज तरीक़ो आहे न। माण्हू इहे न ॼाणंदा आहिनि, इन करे केॾा व्रत जप तप तीर्थ कंदा आहिनि भॻवान खां शक्ति वठण लाइ।
माण्हू ये न जानते हैं करे केॾी मेहनत कंदा आहिनि न, सुबुह सुबुह जो उथी करे भगवान खे यादि। सिर्फ़ु भगवान चए थो हाणे फ्रेश थियो त सनानु करो, न त हथ मुंहुं धोई करे वियो शांति सां। माण्हू त भगवान खे यादि करण लाइ छा छा उपाय चईंदा आहिनि। भगवान खे यादि करण लाइ साम्हूं मूर्ति हुजे, कुझु हलंदो हुजे, हथ में कुझु ग्रंथ शास्त्र हुजनि, मालायूं हुजनि, तो समझो ये भगवान की याद तो करे, नथो करे। अगर कोई शांति सां या वे अखियूं खोले करे कुछ भी हथ में न खणी, कुछ भी ॿुधे न, कुछ भी जोर जोर सां या जपे न, तो माण्हू चवंदो अलाए छो ईअं वेठो। लेकिन ये शांति सां वेही करे खुद खे आत्मा सम्झी करे परमात्मा के मथे यादि करण ही सही तरीक़ो आहे भगवान की यादि करण। भगवान खे यादि करण लाइ हथ में कोई चीज खणण जी दरकार न आहे, साम्हूं कोई मूर्ति रखण जी दरकार न आहे। ये जेका बि माण्हू मथो ढक, चप्पल लाए, अब चए देह रूपी चप्पल खे भुलिजो, लायो बि न भुलिजो। ये असांजी शरीर भी जूती चईंदा आहिनि। त सभु मनुष्य आत्मा अहिड़ा नियम करे। बाक़ी स्नान पाणी करे करे वेहणो तो शरीर की ठीक है, लेकिन ये जेका नियम माण्हुनि ठाता है न, सॼो ॾींहुं हिकु बार माण्हू सुबुह सुबुह जो स्नान कंदो आहे त भॻवान जा अॻियां हथ चिन्ह मथे स्नान करे पहिरियों भॻवान खे यादि कंदी आहे, पोइ पंहिंजो कमु कंदी आहे। पोइ सॼे ॾींहं में माण्हू खे सभु कमु कंदे भॻवान खे यादि करे करे स्नान सुबुह जो करे आयासीं न, हाणे त ख़राब गंदा थी विया आहियूं। झाड़ू पोछो करे, घर जो कम करे, धंधो करे, एॾी गंदगी में कीअं भगवान खे यादि करे। त हुते ई त ज़रूरत आहे भगवान जी। भगवान जी घर गृहस्थी हलाइण में ज़रूरत आहे न, धंधो करण में ज़रूरत आहे न। धंधे कंदे समय त अहिड़ा माण्हू ईंदी, अहिड़ी ॻाल्हियूं हूंदियूं जंहिंमें भगवान जी ज़रूरत पवंदी। तव्हां चओ न मां ॾाढो कमु कयो आहे, कपिड़ा मेरा थी विया आहिनि, स्नान आदि करे पोइ भगवान खे यादि करो। अरे जरूरत जाते उते यादि करो। तॾहिं त चईंदा आहिनि बाबा खुद खे आत्मा सम्झी करे अभ्यास कंदासीं न, तो शरीर सां त कमु करणो ई आहे, लेकिन आत्मा की परमात्मा जी यादि में रही करे कमु कंदो त आत्मा मिली बि न थी। ॿाहिरां जो न ॾिसो, खुद खे आत्मा ॾिसी सम्झी करे परमात्मा के मथे यादि करे, वो मथां गॾु आहे। मुंहिंजो बुद्धि योग परमात्मा सां गॾु आहे। परमात्मा मूंखे सम्झ ॾे थो, मां कमु करां। परमात्मा मूंखे मथां सम्झ ॾे थो, मां गृहस्थी तो हलायां, कमु तो करां। जेका बि सुठियूं सुठियूं ॻाल्हियूं ध्यान जी ॿुधो था, यादि रखो। हा भई मूंखे भगवान परमात्मा ये चई कम कंदे हुए मूंखे यादि करो, क्रोध न करो, लोभ न करो, मोह न रखो। पंहिंजी घर गृहस्थी मुंहिंजी सम्झी करे गृहस्थी हलायो, मुंहिंजी न सम्झी सब भगवान जो। ये सब ॻाल्हियूं असांखे कर्म कंदे हुए यादि रहण ही मतलब असां भगवान सां गॾु कमु था। अच्छा, मिठी मिठी सिकिल जे ॿारनि की माता बाप दादा जो यादगार गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता बाप दादा खे यादगार गुड मॉर्निंग और नमस्ते वरदान आहे। मन वचन कर्म सही प्रकार जी सेवा कंदव त जमा कनि, पंहिंजी आत्मा में पुण्य जो खातो जमा कंदो। बाबा चवनि था कि सॼे ॾींहं में पंहिंजे मन सां सुठा वीचार, असांजा बोल ॾाढा सुठा हुजणा खपनि, सभिनि खे शिक्षा ॾियण वारा बोल हुजणा। असांजो कर्म, असां जेको कर्म करूं उन द्वारा माण्हुनि खे गुणनि जो दान। त मन सॼो ॾींहुं मन द्वारा सभिनि जे लाइ सुठो सोचो। असांजा बोल अहिड़ा हुजनि निरंकारी, सभु अहिड़ा सुठा हुजणा खपनि असांजा बोल जो ऐं घटि ईंदी न, घटि ॻाल्हायो, मिठा ॻाल्हायो, सोचे सम्झी करे ॻाल्हायो। जो आहे सो न ॻाल्हायो, जीअं आहे न ॻाल्हायो, जीअं आहे जो आहे ॻाल्हायो।
सोची सम्झी करे सुठा शब्द ॻाल्हायो। कर्म अहिड़ो करो जो माण्हू तव्हांजे कर्मनि द्वारा सिखनि, सुठा कर्म सिखो, ॿियनि खां बि सुठा कर्म करणु सिखो। असांजा बि अहिड़ा सुठा कर्म हुजनि कि माण्हू सुठो सिखे। अॼु ॾिसो, माण्हू पैसे सुठी रीति सुबुह जो जल्दी उथंदो कंदो, ऐं कंहिंजे सम्झो काॾे वियो घुमण, कंहिंजे संग में वियो, अगरि उहो माण्हू लेट उथंदा आहिनि, सॼी टीवी था ॾिसनि, उल्टो सिधो खाइनि था, त हुननि खां हुननि जो संग जो रंग लॻी वेंदो। असांखे कर्म एॾा सुठा हुजनि ऐं रेगुलर रोज़ पंचर हुजणो खपे कि असां खां माण्हू सिखनि, असां ॿियनि खे जल्दी उथाइण सिखायूं। असांखे ॿियनि खां बुरो चीजूं न सिखणियूं आहिनि, पर ॿियनि जा बुरा कर्म ॾिसी करे न सिखणा। असांखे एतिरा सुठा परमात्मा खे आख़िरी एतिरा सुठा कर्म करणा। कर्म मतिलबु इहे ई असांजी उथणी वेहणी खाइणी पीअणी, कमु कीअं था करूं, जीवन कीअं था जियूं, संबंध संपर्क में कीअं था अचूं, ये सभु कर्म ई था आहिनि। त इहे सभु असां परमात्मा जी आज्ञा कंदासीं त असां द्वारा माण्हू सिखंदा। त जेतिरो असां मन सां सुठो सोचंदासीं, वात सुठी हूंदी, कर्म सुठा हूंदा, ओतिरो असांजो आत्मा में जमा थींदो। अॼु माण्हू पैसो त जमा थो करे, पाप करे पैसो जमा कंदा, लेकिन तव्हां पुण्य कर्म करे, सुठा कर्म करे पंहिंजे अॻियां जे जीवन, अॻिले जीवन जे लाइ कहिड़ो खातो जमा कयो त पैसो थोरी खणी वेंदो, सुठा कर्मनि जो खातो ई खणी वेंदो। तव्हां त चए थो हीअं ध्यानु ॾियो, स्लोगन आहे पंहिंजे मन बुद्धि संस्कार, पंहिंजी कर्मेंद्रियनि ते राज्य करो, ॿियनि ते न। अॼु माण्हू ॿियनि ते राज्य कंदो आहे, घर में जो वॾो हुजे न, उहो चईंदो सभु मुंहिंजे कंट्रोल में हलनि, जो मां चाहियां उहो ई सभु ॻाल्हाइनि, उहो ई सभु कमु करनि, मुंहिंजा ॿार मूंखां जेका नंढा नुंहरियूं आहिनि उहे सभु उहो ई करनि जो मां थी चाहियां। बाबा जी त ॿियनि जे मथां ऑर्डर न हलायो, ॿियनि खे पंहिंजे कंट्रोल में रखो, ख़ुदि जे मन बुद्धि संस्कार, पंहिंजी हर स्थूल कर्मेंद्रियनि खे कंट्रोल में रखो। असां जो चाहियूं मन उहो ई सोचे, असां जो चाहियूं बुद्धि उहो ई कमु करे, संस्कार बाबा जहिड़ा हुजणा खपनि। असांजो मुख, अखियूं, हथ, पेर सभु असांजे कंट्रोल में हुजणो खपे। माण्हू चए थो छा करां, मुख मां निकिरी वियो। माण्हुनि खे पंहिंजे मुंहं ते ई कंट्रोल न आहे त उहो ॿारनि खे कीअं कंट्रोल कंदो, गृहस्थी कीअं हलाईंदो, दुनियादारी में कीअं हली सघंदो। त पहिरों पंहिंजे मन बुद्धि संस्कार, पंहिंजी स्थूल कर्मेंद्रियनि खे पंहिंजे अंदर कंट्रोल में रखंदासीं न, त आपे बाक़ी सभु कंट्रोल में हलंदा। ओम शांति। बाबा खे यादि करो।